अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जी तव्हांखे मुकमल कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो तव्हां लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे त दौलाब ड्रामे जा 3 टीज़र रिलीज़ थी चुका आहिनि सिंध टीवी ते ऐं उन जी हाणे जल्द खां जल्द प्रोमो ईंदी। उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो जल्दी। हाणे तव्हांखे ॾिसण वटां जल्दी इहो ड्रामो मिलंदो सिंध टीवी ते। तो उम्मीद कयां थो त इहे 3 टीज़र तव्हांखे पसंदि आया हूंदा ऐं ज़बरदस्त कहाणी आहे दौलाब ड्रामे जी। ऐं दौलाब ड्रामे जी वॾी तेज़ी सां शूटिंग थियल आहे ऐं वरी महिनत सां जारी कयो वियो आहे शूटिंग। तो इन ड्रामे में आज़म मेंगल यानी रबन ऐं उम्मीद अली कड़वर यानी ओठो इहे पाण में दुश्मन हूंदा ऐं जेको अब्बास आहे ज़हर ज़िंदगी में उहो बि रबन जो दुश्मन हूंदो। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तव्हांखे जल्दी हाणे ॾिसण वटां हीउ ड्रामो मिलंदो। तो इन ड्रामे जे मथां हिकु जेको कार हूंदो उन जे मथां 2 ॼणा ज़बरदस्ती कंदा। हू चवंदो मां वठंदोमांसि ऐं हू चवंदो मां वठंदो। पोइ अहिड़े हिसाब सां हिकिड़े हमरा मारिजी वेंदो ऐं पोइ अहिड़े तकरार सां दौलाब ड्रामो मज़ो कंदो ऐं पोइ अहिड़े तरीक़े सां जोड़ियो वधंदो वेंदो यानी दौलाब ड्रामो वधंदो वेंदो ऐं पोइ ईंदो दौलाब ड्रामे में तव्हांखे मज़ो। दोस्तों तव्हां हीउ ड्रामो ज़बरदस्त आहे, ज़हर ज़िंदगी खां बि बहितर आहे। हिन ड्रामे खे वधि खां वधि ज़रूरु ॾिसिजो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।